नाज़िर सरहद पार फतेहपुर में बिजली जी तारुनि मां कम जी फसल के बाहि लगी वई। नतीजे में 5 एकड़नि ते बीठल फसल सुकी सड़ी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं इतला बावजूद फायर ब्रिगेड गाड़ी न पहुती, जंहिंखां पोइ ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत हिन वक़्त बाहि ते ज़ाब्तो आणण में रुधल आहिनि। अव्हांखे ॿुधायूं सरहद भरिसां फतेहपुर में बिजली जी तारुनि मां कमंद जी फसल के बाहि लगी वई, जंहिं जे नतीजे में 5 एकड़नि ते बीठल फसल सड़ी वियो। इतला बावजूद फायर ब्रिगेड गाड़ी न पहुती, जंहिंखां पोइ ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणण में मसरूफ़ आहिनि। सरहद भरिसां फतेहपुर में बिजली जी तारुनि मां कमंद जी फसल के बाहि लगी वई, जंहिं जे नतीजे में 5 एकड़नि ते बीठल फसल सड़ी रख थी वियो। इतला बावजूद फायर ब्रिगेड गाड़ी न पहुती, जंहिंखां पोइ ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणण में मसरूफ़ आहिनि। ख़बर अव्हांखे पिया नाज़रीन, सरहद भरिसां फतेहपुर में बिजली जी तारुनि मां कमंद जी फसल के बाहि लगी वई आहे। नतीजे में 5 एकड़नि ते बीठल फसल सड़ी रख थी वियो। इतला बावजूद फायर ब्रिगेड गाड़ी न पहुती, जंहिंखां पोइ ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणण में मसरूफ़ आहिनि। इन तफ़सील मालूम कयो था, असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर अब्दुल कादिर घिनियो सां। जी अब्दुल कादिर, अपडेट कजो। जी मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सरहद जे फतेहपुर वारे इलाइक़े में हाजी मोहम्मद साले लखण जे फसल खे बाहि लगी वई बिजली जी तारुनि मां। तो फायर ब्रिगेड अमलो भी न पियो थिए। इतला बावजूद ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विछाइण में मसरूफ़ आहिनि। जी अब्दुल कादिर भाई, महिरबानी तफ़सील आहे। Thank you.